غوثپور भरिसां ॻोठ बसर उगाई वारे इलाइक़े में ज़िले कश्मीर कंदकोट जे CI स्पेशल टीम ऐं SHO غوثپور लाणो खान बोज़दार जी अॻुवाणी में गॾियल पुलिस कार्रवाई में गहरबल ॾोहारी घुनियूं टाकुरू उगाई पुलिस के मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस मीडिया के ॿुधायो त मारिजी वियल ॾोहारी दहशतगर्दी अगवा बराए तावान क़तल ऐं ॿियनि संगीन केसनि में गहरबल हो। कार्रवाई दौरान पुलिस की फायरिंग में एक वाटड़ू भी जख्मी थी पियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में फायरिंग सबब खौफ़ ऐं ॾका पखिड़िजी वियो। आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।